मरकज़ निशात गर्ल्स विंग जमायत लॉयशिफ जी सालाना कारकर्दगी बराए साल 2024 जो मुख़्तसर जाइज़ो। छो किथे रुकजूं रफ़ीको इर्तिका रुकजे नथी। ज़िंदगीअ जी आरज़ू में जुस्तजू थकजे नथी। साथियो संदरा ॿधी हलंदा हलो वधंदा हलो। पाण छो बीही रहूं दुनिया जॾहिं बीहे नथी। दुनिया जॾहिं बीहे नथी। निशात तंज़ीम दरगाह अलवर शरीफ जे 8 सजादा नशीन हज़रत राहमी बादशाह ख्वाजा पीर हाजी फैज़ मोहम्मद नक्शबंदी जिन जे तरफ़ां मिलियल हिकु अज़ीम ऐं अनमोल तोहफ़ो आहे। निशात गर्ल्स विंग जमायत लॉयशिफ जे वजूद में अचण खां वठी अॼु ताईं हिन प्लेटफॉर्म तां ज़रूरत पटांदड़ वक़्ताइता मुनफ़रद प्रोग्राम मुनक़द थींदा रहिया आहिनि। निशात गर्ल्स विंग जी कारकर्दगी जो मुख़्तसर रुखनि खां जाइज़ो वठिजे त उन्हनि में तालीमी, तरबियती, समाजी, मुआशी, सियासी मैदाननि समेत इल्मी, अदबी, सक़ाफ़ती ऐं टेक्नोलॉजी वारा मैदान पिणु सर्फ़ नज़र ईंदा। असीं हिन रिपोर्ट में साल 2024 वारे मरकज़ी बॉडी जी मुख़्तसर कारकर्दगी जो जाइज़ो पेश कंदासीं। तारीख़ 20 जनवरी 2024 ते कराची में थींदड़ मरकज़ी जनरल काउंसिल जे इजलास में मरकज़ी बॉडी बराए साल 2024 जो ऐलान थियो, जंहिंमें मरकज़ी सदर सदफ बख्तावर टालपुर, जनरल सेक्रेटरी हिरा शरफ जुनेजो, फाइनेंस सेक्रेटरी कशिफ जुनेजो ऐं प्रेस सेक्रेटरी आमना मेमण खे मुक़ररु कयो वियो। नई आयल बॉडी हलफ़ खणण खां पोइ बाक़ाइदगी वॾे जोश ऐं जज़्बे सां पंहिंजे कम जी शुरूआत करे ॾिनी, जंहिंमें मरकज़ी बॉडी बराए साल 2024 जो पहिरियों दौरो बदीन, कराची, हैदराबाद, सांगड़, नवाबशाह ऐं दादू जो विज़िट करे डिस्ट्रिक्ट बॉडीज़ बराए साल 2024 मुक़ररु कयूं। पहिरें दौरे मुक़ररु करण खां पोइ मरकज़ निशात गर्ल्स विंग ज़रूरत मुताबिक़ हिकु साला पॉलिसी जोड़ी उन ते बाक़ाइदगी सां वर्कआउट करणु शुरू करे ॾिनो। मरकज़ निशात गर्ल्स विंग पंहिंजे कम ऐं कारकर्दगी जे दायरे खे वसी करण लाइ हिकु सर्वे प्रोग्राम करण जो प्लान तयारु कयो, जिन में उन्हनि ज़िलनि खे शामिल कयो वियो जिते निशात गर्ल्स विंग जे 9 ज़िलनि खोलण जी ज़रूरत महसूस थी, जिन में ज़िला नौशेरो फेरोज़ ऐं ज़िला लाड़काणो शामिल आहिनि। मरकज़ निशात गर्ल्स विंग जमायत लॉय शरीफ पंहिंजे पहिरें दौरे दौरान उन्हनि ॿिनि ज़िलनि खे आर्ज़ी बुनियादनि ते खोलण जो ऐलान कयो। मेहनत में आ सोभ असांजी, इज़्ज़त अज़मत खूब असांजी। मेहनत में आ सोभ असांजी, इज़्ज़त अज़मत खूब असांजी। सुस्ती छॾे सभु विख वधायूं, नारा निशात जा खूब लॻायूं, नारा निशात जा खूब लॻायूं। उन्ही कामयाब सर्वे खां पोइ मरकज़ निशात गर्ल्स विंग तरफ़ां सिंध सतह ते ज़िला बदीन में 3 रोज़ा तरबियती कैंप बउनवान कैपेसिटी बिल्डिंग जो इंतज़ाम कयो वियो, जंहिंमें टोटल 45 मेंबर्स शिरकत कई। हिन तरबियती कैंप में आयल मेंबरनि जी बहितरीन तरबियत कई वई। हिन 3 रोज़ा तरबियती कैंप में आयल शागिर्दियाणियुनि खे तंज़ीमी, तरीक़ती ऐं तालीमी मैदान सां लाॻापियल सरगर्मियूं करायूं वयूं, जे अमल मां हासिल मक़सद वसूल थियो। ही तरबियती कैंप 22 जून खां 24 जून ताईं जारी रही। मरकज़ निशात गर्ल्स विंग तरफ़ां करायल कामयाब कैंप खां पोइ पाकिस्तान गर्ल गाइड एसोसिएशन जे गॾियल सहकार सां हिकु रोज़ा मेडिकल वर्कशॉप बउनवान ट्यूबरक्लोसिस अवेयरनेस सेशन एंड हीट स्ट्रोक ते निशात लाइब्रेरी खानसाब अब्दुर्रहमान में थी गुज़रियो, जंहिंमें निशात गर्ल्स विंग जे 5 मेंबर्स शिरकत कई। उन्ही मौक़े ते निशात गर्ल्स विंग जमायत लॉय शरीफ पाकिस्तान गर्ल्स गाइड एसोसिएशन अॻियां पंहिंजो नालो ऐं हवालो चङी तरह ॻणायो। अहिड़ी शानदार रवायत खे बरक़रार रखंदे मरकज़ निशात गर्ल्स विंग जमायत लॉय शरीफ पंहिंजी कारकर्दगी खे अॻिते वधाईंदे विमेन एम्पावरमेंट ते कराची जे कॉन्कोर्डिया कॉलेज में सिंध सतह जो हिकु रोज़ा सेमिनार मुनक़द करायो, जंहिंमें निशात गर्ल्स विंग जे 200 मेंबर्स सां गॾु निशात गर्ल्स विंग जे सीनियर मेंबर्स तोड़े जमाई जे मोज़ीन पिणु वॾे चाहम जा शिरकत कई। कलम हथनि में, फ़हम अखियुनि में, सोच में सभु इक़बाल ॾिसां,
कलम हथनि में फ़हम अखियुनि में सोच में सभु इक़बाल ॾिसां थो मेंबरनि उहिदेदारनि सारनि अॼु मंज़िल पंहिंजी सारी आहे अॼु मंज़िल पंहिंजी सारी आहे। हिन अहम तरीन ऐं ज़रूरत पटांदड़ सेमिनार में निशाद गर्ल्स विंग जमायत शरीफ़ सां लाॻापियल कामयाब तरीन औरतुनि पंहिंजे पंहिंजी ज़िंदगी जी शानदार कहाणी ॿुधाई जंहिंमां आयल मेंबरनि वॾे उत्साह ऐं तजुर्बो हासिल कयो ऐं पंहिंजी आज़ाद कामयाब ऐं फाइनेंशियली इंडिपेंडेंट लाइफ यानी मुआशी तौर सगारे ऐं ख़ुदि मुख़्तियारी ज़िंदगी कीअं गुज़ारिजे जहिड़ा नसीहत भरिया सबक पिण सिखिया। उन खां पोइ मर्कज़ निशाद गर्ल्स विंग आर्ज़ी तौर नवनि खुलियल ज़िलनि खे वॾे जोश जज़्बे ऐं चाह सां कमु कंदे ॾिसी संदन वधीक तरबियत ॾियण वास्ते 2 रोज़ा तरबियती वर्कशॉप ज़िला लाड़काना जी यूनिट शेर मोहम्मद जुनेजो में करायो। उन्ही वर्कशॉप में ज़िला नौशेरो फिरोज़ ऐं ज़िला लाड़काना जे टोटल 24 मेंबरनि शिरकत कई। इन 2 रोज़ा तरबियती वर्कशॉप में मेंबर्स के तंज़ीमी ॼाण ॾियण लाइ गॾु प्लानिंग कीअं कजे तकरीर कीअं लिखिजे ऐं तकरीर करण जे फ़न बाबति सिख्या ॾिनी वई। ईअं जेकॾहिं इरादा अटल हुजनि फ़ैसिला बुलंद कजनि मंज़िल माणण लाइ माण्हू हर वक़्तु कोशान हुजे त यकीनन कामयाबी अव्हां जा क़दम चुमंदी ऐं दुनिया जो कहिड़ो बि ॾुखे में ॾुखियो कमु हुजे त करण वारनि लाइ सवलो थी पवे थो। अचबो त जिगर शेर जो धारे अचबो अचबो त जिगर शेर जो धारे अचबो हर देव ऐं राकास खे मारे अचबो ए मंज़िले मक़सूद ही वाइदो आ तोसां ए मंज़िले मक़सूद ही वाइदो आ तोसां अंजाम खे हर हाल में पाड़े अचबो अंजाम खे हर हाल में पाड़े अचबो।